अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अवांजो होस्ट, अवांजो दोस्त हसन अब्बास ऐं अॼु वरी मां पैगाम खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। सो दोस्तों, अॼु लतीफ़ सरकार फरमाए थो त घड़ो भॻो त घोरियो, घड़ो भॻो त घोरियो, पाणा हो हिजाब, वाजट वॼे वजूद में, वाजट वॼे वजूद में, रहियो रूह रबाब, साहड़ रीह सवाब, आऊं घणो ई घोरिया। दोस्तों, लतीफ़ सरकार पंहिंजे हिन बेत में सम्झाणी ॾिए थो त दिलो भॻो त सदके थियो, मूं लाइ पाण उहो हिकु अटकाव हो। मुंहिंजे वजूद में त वाजट वॼे पियो ऐं मुंहिंजो रूह ख़ुदि रबाब बणिजी वियो आहे। साहड़ खां सवाइ मां ज़ाहिरी पाकाईअ खे खणी फिटो कयां। सो असांखे लतीफ़ सरकार जे हर बेत मां हिकु सबक़ु मिले थो। जेकॾहिं तव्हांखे लतीफ़ सरकार जो हीउ बेत पसंदि आयो ऐं असांजो हीउ प्रोग्राम वणे पियो त लाइक, कमेंट्स ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। वरी हूंदासीं अव्हां सां गॾु। सदाईं सलाम।